न्यूज़ सैदाबाद शहर जे आशिक अली कॉलोनी जे रहवासी पंहिंजी न्याणी खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो। तालके अस्पताल पारां सिर्फ़ पोलियो जा फुड़ा पीआरिया था वञनि, बाक़ी अस्पताल में ॿी का बि सहूलियत नाहे। सहूलियतूं न मिलण ताईं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार। पोलियो टीम वापस रवानी। डीसी मटियारी जी टीम ऐं एसएचओ न्यूज़ सैदाबाद पारां ॻाल्हियुनि बाद नाराज़ शहरी फुड़ा पीआरण लाइ राज़ी। न्यूज़ सैदाबाद शहर जे वार्ड नंबर 3 आशिक अली कॉलोनी जे रहवासी कामरान काका पंहिंजी मासूम न्याणी खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो। पोलियो टीम वापस रवानी थी वई। कामरान काका मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे तालके अस्पताल न्यूज़ सैदाबाद मां सिर्फ़ पोलियो जे फुड़नि खां सवाइ का बि दवा नथी मिले ऐं तालके अस्पताल जो पैरामेडिकल अमलो अढंगो रवैयो इस्तेमालु करे रहियो आहे। ॿिए पासे डीसी मटियारी पारां मामले जो नोटिस वरितो वियो। डीसी मटियारी जी टीम सां गॾु एसएचओ न्यूज़ सैदाबाद करम अली उमरानी ऐं साफ़ी महबूब अली काका जी यकीन ध्यानी बाद शहरी ॿार खे पोलियो जा फुड़ा पीआरण लाइ राज़ी थी वियो ऐं पोलियो जा फुड़ा पीआरिया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची